जी नाज़रीन, तव्हांखे असां भली कार चऊं था ऐं हिन वक़्तु ॾिसूं था त पब्लिक चॉइस शो में असां सां गॾु केरु मौजूदु किथां असांखे कॉल कजे। अस्सलाम वालेकुम। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो किथां? आवाज़ तमामु घटि सम्झ में पियो अचे, सिग्नल जो को प्रॉब्लम आहे। वरी तव्हां तारीफ़ कराईंदा साईं? ठीकु आहे सर, कलाम कहिड़ो ॿुधंदव साईं? तव्हांखे ॿुधाईंदासीं, कंहिंजो नाम कंदा भाउ? ठीकु आहे सर, ठीकु सर, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं पब्लिक चॉइस शो में तव्हां शामिलु थियो था ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि तां तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहो था। ऐं ख़ासि करे जेको असांजी औताक़ आहे ऐं हिन प्रोग्राम जी जेका गुज़िरियल जेको असां वीक प्रोग्राम कयोसीं ऐं हिन जी जेका हाइप क्रिएट करण जे लाइ असां हिन प्रोग्राम खे पब्लिक चॉइस जे सेट तां असां खणी आयासीं। पब्लिक चॉइस जे प्रोग्राम में असांजी औताक़ खे सेट ते खणी आयासीं। मक़सदु इहो आहे त तव्हां असां पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे माण्हुनि खे प्रमोट करिणो आहे ऐं पंहिंजी जेका ॻाल्हि आहे असांजी औताक़ तां आम माण्हुनि ताईं पहुचाइणी आहे, त जीअं उहे सभु शयूं हर शइ खे बहितर बणाए सघे। हिन वक़्तु ॾिसूं था त स्क्रीन वारे नंबर खे कंहिं डायल कयो आहे। अस्सलाम वालेकुम। हलो अस्सलाम वालेकुम। हलो अस्सलाम वालेकुम। हलो अस्सलाम वालेकुम। तव्हांजी कॉल जीअं ईंदी त गुफ़्तगू सिलसिलो जारी रखंदासीं। त सीताई साहब ॻाल्हि पे कईसीं त असांजी जेका असांजी औताक़ उहा तव्हांजी औताक़ आहे, पर तव्हां मेन हिनखे होस्ट कयो था। त हिन प्रोग्राम खे बहितर बणाइण जे लाइ पाण वधि में वधि तव्हांजी पंहिंजी टीम जी वरी हिकिड़ी कोशिशि रहे थी ऐं आम पब्लिक ताईं इहा ॻाल्हि पहुचाइजे थी। उन में कहिड़े कहिड़े डिपार्टमेंट सां, कहिड़े कहिड़े शोबनि सां तालुक़ रखण वारा जेके माण्हू आहिनि तव्हां वटि? असां वटि असांजी औताक़ ते तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर असां भली कार चऊं था पिया। तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां पब्लिक चॉइस प्रोग्राम जेको आहे उहो असांजे हिन सेट था पिया कयो। असां कोशिशि कई आहे त सिंध जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि जे हल तरफ़ वञूं ऐं जेके बि माण्हू असांजा व्यूअर आहिनि, ॾिसंदड़ आहिनि, मेहरान टीवी जा चाहींदड़ आहिनि, त उन्हनि खे असां मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां आम्हूं साम्हूं कयूं। मिसाल तौरु जीअं असांजे प्रोग्राम में सेक्रेटरी रेवेन्यू साईं मुनवर मयसर साहब आया, सही, मुख़्तियारकार साईं अब्दुल अज़ीज़ मुख़्तलिफ़ शोबनि सां, साईं सिगा जा मरकज़ी वाइस चेयरमैन आहिनि साईं पीरल खान खोसो। त तालीम, सिहत, बदमनी, रोज़गार, सभिनी शयुनि खे टच कयो, सभिनी तक़रीबन सिंध जा जेके मसइला आहिनि उन्हनि ते। ठीकु सर, हिन वक़्तु दीबा सर जो उहो ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ पंहिंजे हिन टाइम ते प्ले कयूं था। हिन सभिनी दोस्तनि खे असां डेडिकेट कयूं था। अचो ॾिसूं था ही कलाम। पब्लिक चॉइस शो में तव्हांखे असां वली कार चऊं था राति जे हिन ख़ूबसूरत पढ़ण मंझि। ऐं हिन वक़्तु ख़ूबसूरत माण्हू, ख़ूबसूरत अंदाज़ ऐं असांजी पूरी टीम जी जेका महिनत आहे उहा तव्हां सभिनी जे समातुनि ताईं नज़रुनि जे साम्हूं। ऐं हिन वक़्तु सरमंद अयाज़ साहब, तव्हां असां सां मुख़्तलिफ़ कलाम जेके असां स्टार्टिंग में रखीसीं, तमामु सुठा आवाज़ ऐं अंदाज़ जा मालिक आहियो तव्हां। त हिन वक़्तु तव्हां असांखे कहिड़ो कलाम ॿुधाईंदा? सर मां हिन महिल तव्हांखे कंडियन सिंगरी कंहिं दोस्त फरमाइश कई तव्हांखे हाणे कॉल ते। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं उनजी फरमाइश पूरी था कयूं। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। बराबर के जिया जियारा माण्हू कंडियन सिंगरी बबूर न पलड़ो साओ न सलड़ो चांगू न छेलड़ा मारो अकेलड़ा मारो अकेलड़ा। कंडियन सिंगरी बबूर न पलड़ो साओ न सलड़ो चांगू न छेलड़ा मारो अकेलड़ा मारो अकेलड़ा।
अकेलड़ा मारो अकेलड़ा वरी वरंदो आओ वरी वसंदा सजण मिलंदा सजणे नवा थींदा मींहं विछोड़े जानी हवेली रही रहंदा केतिरा ओ सारा सियारा दिमाग मारे सुमर अंगारे ओ सारा सियारा दिमाग मारे सुमर अंगारे माण्हू न मेलड़ा सही मारू अकेलड़ा सही मारू अकेलड़ा माण्हू न मेलड़ा सही मारू अकेलड़ा सही मारू अकेलड़ा कंडिया न सिंगिरी बपुर न पलड़ो साओ न सलड़ो छानू न छेलड़ा मारू अकेलड़ा मारू अकेलड़ा मारो अकेलड़ा वाह साईं वाह कंडीअ न सिंगरी बबरू न पलड़ो ऐं ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ ऐं कंहिं टाइम में मुख़्तलिफ़ तमामु वॾनि वॾनि फ़नकारनि हिन खे परफॉर्म कयो ऐं हीअ शइ ॿियनि ताईं पहुचाई ऐं सरमद सिंधी जो आवाज़ अंदाज़ तमामु ज़बरदस्त स्टेज तां गूंजो ऐं सरमद अयाज़ बि अला मंज़ूर तमामु सुठो जो ॻाल्हि उनजी परफॉर्मेंस है न कंहिंजी शइ खे परफॉर्म करणु ऐं उनखे उनजी तारीफ़ लाज़मी आहे ऐं ख़ासि करे असांजी औताक़ तां त इहे सभु शयूं आहिनि जहिड़े अहिड़ा ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ ख़ूबसूरत रंग जेके आहिनि उहे पब्लिक चॉइस शो में असां शामिल रखंदा पिया था हलूं ऐं हिन वक़्तु हिकिड़ो नंढो ब्रेक वठंदासीं ब्रेक खां वापसि ईंदासीं अवांजो फ़ोन कॉल वठंदासीं हलूं था हिकिड़े ब्रेक ते पब्लिक चॉइस शो में तव्हांखे असां भली कार चऊं था ऐं हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु की तव्हां असांखे कॉल कजनि अस्सलाम वालेकुम सलाम केरु अदा किथां पिया ॻाल्हायो इकबाल खुश्क मटियारी खां बाबा साईं तव्हांखे असां भली कार चऊं था इकबाल खुश साहब ऐं जी असांजे उताग जे हिन सेट पब्लिक चॉइस प्रोग्राम में तव्हांखे असां भली कार चऊं था वाह महिरबानी साईं तव्हांजी महिरबानी अदा असांजी जेको हले पियो सिंधियुनि जो प्रोग्राम आहे असांखे दिलचस्पी आहे न बाबा साईं तव्हांजी महिरबानी आहे तव्हांजी मोहबतूं आहिनि ऐं हिन हा बिल्कुलु छो न मोहबत हूंदियूं बाबा सिंध जे माण्हुनि सां वाह साईं वाह अच्छा कहिड़ो कलाम ॿुधंदा कंहिंजे नाम कंदा साईं हा ना त जेके बि पंहिंजा दोस्त सभिनी जे ना कंदासीं साईं बाक़ी न रहंदे तूं न रहंदुसि मां विड़ू छा लाइ वाह वाह हा हा जेको इहो असांजो ठीकु आहे कलाम असांजी फरमाइश पूरी करियो ठीकु आहे ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई तव्हांजा लख थोरा पब्लिक चॉइस शो आहे मुमताज़ लाशारी जो आवाज़ अंदाज़ आहे अचो ॾिसूं था ही कलाम पब्लिक चॉइस शो में हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु आहे कंहिं असांखे डायल कयो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं परवेज़ साहब नूरियाबाद खां तव्हांखे असां भली कार चवंदा सभु ठीकु आहियो साईं साईं प्रोग्राम तव्हांजो ॿुधूं पिया पब्लिक चॉइस वाह वाह ऐं तव्हां बि असांजे माशाल्लाह तमामु सुठो प्रोग्राम आहे तव्हां बि असांजे हिन असांजे उताग जे सेट ते तव्हां शामिल थिया आहियो छा ॿुधणु पसंदि कंदा कंहिंजो नाम कंदा साईं साईं बुले शाह जो कलाम ॿुधायो त मज़ो अची वञेव कोशिशि कंदासीं ऐं कंहिंजे नाम कंदा साईं बुले शाह जो कलाम कंहिंजे नाम कंदासीं पंहिंजे रूह जे नाले कंदासीं ॿियो कंहिंजे नाले कंदासीं ठीकु आहे वॾी महिरबानी साईं तव्हां असांजे हिन शो में शामिल रहिया अचो ॾिसूं था ही कलाम पब्लिक चॉइस शो में तव्हांखे असां भली कार चवंदा ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ ऐं हिन वक़्तु असांजे उताग जी सेट ते ऐं ख़ूबसूरत कलाम ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ ऐं ख़ूबसूरत चेहरा जेके आहिनि तव्हां सभु ॾिसो पिया था ऐं सरमद अयाज़ हिन वक़्तु असांजे शो जो वक़्तु बि कंप्लीट पियो थो थिए ऐं वेंदे वेंदे छा था तव्हां असांखे ॿुधायो
जमालो मां तव्हांखे ॿुधायां। वाह साईं वाह। ऐं जमाल ते पाण हिन प्रोग्राम जो एंड कंदासीं। ऐं हीअ ओताक जेकी आहे, हीअ जेके ख़ूबसूरत रंग आहिनि, असांजी ओताक ही कंटिन्यू हलंदी ऐं असांजे पब्लिक चॉइस शो जो वक़्तु बि थो कंप्लीट थिए। ऐं आख़िर में सरमद अयाज़ हो जमालो। हो जमालो ओ मुझो खटी आयो खेर सां हो जमालो ओ मुझो जमी आ जहाज में हो जमालो ओ जेको सखर वारी पुल ते ओ मुझो लड़ी आयो लाड़ना हो जमालो बहवा जमालो ओ जमालो सुनो जमालो ओ मुझो खटी आयो खेर सां ओ मुझो जमालो सिंधन सां ओ जिजू अखियूं रबर क्यों अला ओ जिजा दंद दिल बंदला ओ जेको सखर वारी पुल ते ओ जमालो बहवा जमालो ओ जमालो सुनो जमालो ओ मुझो जमालो सिंधन सां ओ मुझो लड़ी आयो लाड़ना ओ जमालो बहवा जमालो ओ जमालो सुनो जमालो ओ मुझो खटी आयो खेर सां ओ मुझो लड़ी आयो लाड़ना ओ मुझो जमालो सिंधन सां ओ जमालो बहवा जमालो ओ जमालो सुनो जमालो ओ मुझो खटी आयो खेर सां ओ जमालो बहवा जमालो ओ जमालो सुनो जमालो ओ मुझो जमालो मरण सां ओ मुझो खटी आयो खेर सां ओ मुझो लड़ी आयो लाड़ना ओ जेको सखर वारी पुल ते ओ जेको मोरे वारी पुल ते ओ जमालो बहवा जमालो ओ जमालो सुनो जमालो ओ मुझो खटी आयो खेर सां ओ मुझो लड़ी आयो लाड़ना ओ जमालो बहवा जमालो ओ जमालो सुनो जमालो ओ मुझो जमालो सिंधन सां ओ जमालो बहवा जमालो ओ जमालो सुनो जमालो ओ मुझो लड़ी आयो लाड़ना ओ मुझो खटी आयो खेर सां ओ मुझो जमालो यारन सां ओ मुझो जमालो सिंधन सां ओ जमालो बहवा जमालो।